इतलात खाते जो अहम इजलास कराची के सिंध सीनियर वजीर शहर के इनाम मेंबर की सदारत में थी गुजरियो। इजलास में सिंध के सीनियर वजीर शहर के इनाम मेंबर इतलात खाते की हिदायत कई तो फिल्म में मीडिया जा सभी मनसूबा जल्द मुकम्मल कया वनन। शहर के इनाम मेंबर अमलदारन की हिदायत कई तो सूबे के जारी मेगा प्रोजेक्ट्स और तरक्याती कमन के बर वक्त असराइती अंदाज में आम किया वने। सूबाई वजीर शहर मेंबर पारा इतलात खाते की पैदावार के जदीद घुर्जन मौजूब करण ऐं टेक्निकल मयार के बेहतर बनाइण लाइ ज़रूरी कदम खणण जी हिदायतूं पिण ॾिनियूं वयूं। शहर जे इनाम मेंबर जारी मनसूबनि बाबति ब्रीफिंग वरिती। लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायत कई त उहे हदफ़ मुताबिक़ कम तेज़ कनि। फिल्म मनसूबनि जी तरक़ी, इदारे जे मजमूई हिकमत अमली ऐं क़ौमी बयानिए खे उजागर करण सां लाॻापियल मसइलनि ते तफ़सीली बहस कयो वियो। शहर जे इनाम मेंबर जो सूबाई हुकूमत चाहे थी त क़ौमी बयानियो क़ौमी इतिहाद, अमन, रवादारी ऐं तरक्की जी शुरूआतनि खे फिल्मनि, दस्तावेज़ी फिल्मनि ऐं ॿियनि तख्लीक़ी मवाद ज़रिए असराइती अंदाज़ में पेश कयो वञे। इन जो त मीडिया ज़रिए समाज में मुस्बत पैगाम पखेरण वक़्त जी ज़रूरत आहे। इतलात खाते के फिल्म में मीडिया के हर शोबे में अहिड़ो मवाद तैयार करण घुर्जे जेको सूबे जी सखावत, अवामी मफ़ाद, हुकूमती कारकर्दगी ऐं क़ौमी बयानिए के सादे असराइती अंदाज में पेश करे। इजलास में डीजी इंफॉर्मेशन मुइज़ पीरजादो, डायरेक्टर एडवर्टाइजमेंट यूसुफ काबूरो, डायरेक्टर एडमन मंसूर राजपूत, डायरेक्टर फिल्म्स हिजबुल्ला मेमन ऐं डिप्टी डायरेक्टर सारंग लतीफ चांडियो मौजूद हुआ।